पुछूं आखिर पुछूं के खां असांजो ॾोह कहिड़ो आहे। नाज़रीन ख़बर सां शेयर कंदासीं घोटकीअ मां। घोटकीअ में राति जी रांदि बंदि न थी सघी। 3 ॾींहंनि अंदरि 3 ॿारनि समेत 5 ॼणा क़तल थी विया। घोटकीअ में वधंदड़ बदअमनी ऐं क़त्ल गारत बाबति घोटकीअ जा शहरी छा था चवनि, उन हवाले सां ॾिसंदासीं तफ़सीली रिपोर्ट नदीम अहमद भट्टी जी। अज बिल्कुल घोटकी में बदनमनी अरूज थे। कल रात जो मासूम ॿार आहे लेगारी बिरादरी जा हुआ अज जो न्यारे शाह वटि लाश मिली आहे। चो तो तुझे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त कुछ अरसे खां असांजो घोटकी शहर जेको आहे मक़तल गाह बणिजी वियो आहे। जेको शहर औलियानि जो सूफ़ियुनि जो जिते बग़ैर कंहिं नस्ल जे, बग़ैर कंहिं फ़िरके जे, बग़ैर कंहिं तासुब जे सभई माण्हू हिकु तस्बीह जा मणा थी करे रहनि पिया। अॼु उन मर्द मोमिन, उन मर्द गाज़ी सरदार अली गौर खान मार के अपील कयूं था त साईं वरी असांजे बचनि में नंगनि में दंगनि में हथ पइजी विया आहिनि। इहो सही ज़ुल्म आहे, सरासर नाअहली आहे। SHO घोटकी ऐं SSP घोटकी तनवीर तुने जी जो सरेआम विच शहर मां 2 ॾींहं अॻु में क़तल थिया। सावंत बिरादरी जा माण्हू उहे जनाज़ा कल पढ़िया आहिनि। उहा बि हिकिड़ी मासूम न्याणी ऐं हिकिड़ो जेको आहे नौजवान हो, ॿियो थईं बिरादरी जो जेको आहे माण्हू हुयो। ऐं अॼु वरी इहे 2 लाश मिलिया आहिनि। हीअ त सरासर ज़ुल्म आहे। करबला जी सिर ज़मीन जो जेको आहे सो घोटकी ॾे थो पियो ऐं कूफे जो शहर बणिजी वियो आहे। ऐं असांखे न ॾींहं जो निंड थो अचे, ॾींहं जो जनाज़ा था पढ़ूं ऐं राति जो उजागा था कयूं। खुदा ऐं खुदा जे रसूल जो हिननि ते कहर पए, पुलिस जे हिननि आला ऑफिसरनि ते। SSP छा थो करे साईं? असांखे त सम्झ नथी अचे। SSP साहब जॾहिं हितां जे MNA जा दर खोली थो, तव्हां पाण वीडियो में ॾिसो, जॾहिं SSP घोटकी जेको घोटकी जो ज़िम्मो खणी आयो आहे त मां घोटकी में अमन कराईंदसि। ऐं माण्हू चवंदा आहिनि त हिन SP जो वॾो नालो आहे, हे जंहिं बि ज़िले में रहियो आहे उन में अमन थियो आहे। उन खां पोइ SP साहब को मां पुछण थो चाहियां, छा तुंहिंजी निंड फिटी न हूंदी जॾहिं इहे मासूम ॿारनि जा लाश ते हथ आया आहिनि? छा इन्हनि मासूम ॿारनि को कंहिंजो गुनाह कयो आहे? ॿार जेका आहिनि लेगारी बिरादरी जा हुया 2 जेका उहे मालिक चवनि पिया अगवा थी विया आहिनि। अॼु जेका न्यारे शाह वटि उन्हनि जी लाश मिली हुई, इन हवाले छा चवंदो? घोटकी में SSP न आयल आहे या SP सिर्फ़ु हिकु पंहिंजे लाइ बंदि कमरनि में वेठल आहे? मां सद अफ़सोस सां चवां थो त जेको अॼु लगारी बिरादरी जा बचड़ा जेको शहीद थी विया आहिनि, कल्ह उनजो वालिद साहब पोस्टल आई त मुंहिंजा बचड़ा गुम थी विया आहिनि छा, ऐं उन दर ते बीह करे पंहिंजे बचड़नि जे लाइ अखियुनि में पाणी वाहे पियो त मुंहिंजा बचड़ा काश वापसि ईंदा। भली खुदारा असांखे तालीम न खपे यार, असांखे सिहत न खपे, असांखे रोड रस्ता न खपनि। खुदारा मां MNA जेके MP आहिनि हितां जा पूरी डिस्ट्रिक्ट जा, मां उन्हनि खे अपील कयां थो त असांजे शहर जो भली तहफ़ुज़ कयो। असांजो शहर जो तहफ़ुज़ न कंदव त असां तव्हांजो तहफ़ुज़ न कंदासीं। अॼु मां तव्हां सां वाइदो कयां थो। उहो चए थो त जेका हिते माण्हू खजी वञनि था, मूंखे एप्रिशिएट कयो त मां मुफ़्त में मोटायां थो। हफ़्तो अंदरि में जेको आहे हिते जेको वाक़िया थिया नी असांजे पूरी घोटकी में, कोलाची बिरादरी जा उतां जा चना पंप अथऊं, उन्हनि खे पाणी जे वारे ते विया आहिनि। उन्हनि खे जेको आहे लठियूं हयूं अथऊं, कुटियो अथऊं, उन्हनि दाह कयूं नी, पर उन ॻोठाणा उथी पिया वीचारा, उहे माना भॼी विया साईं की चवां। ऐं कलोड़ो वीचारो मिसकिन चांहि पचाइण वारो, जेको चांहि पचाईंदो, शाम जो ॾिहाड़ी मिली त पंहिंजे बचनि खे मां वञी खाराईंदुमि वञी, उहो वीचारो तो अगवा थी वियो। लेगारी बिरादरी जा नंढा मासूम ॿार हुया जेका उन्हनि जी लाश जेको आहे न्यारे शाह वटि मिली आहे। इहो हाल छा चवंदो? SSP न आयल आहे या SP सिर्फ़ु ईअं पंहिंजे लेखे कराए थो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त असांजी घोटकी जी पुलिस नाकाम थी चुकी आहे बिल्कुलु। जेका घोटकी में हिन वक़्तु बदअमनी जी बाहि भड़की थी आहे, ॾींहं खाली न आहे, कॾहिं अगवा, कॾहिं क़तल, कॾहिं फुरां थियनि थियूं। ही मासूम ॿार जेके कल्ह वारसनि इतलाह ॾिनो त ॿार गुम थी विया नी, उहे राति परेशान ॻोल्हींदा रहिया। सोशल मीडिया ते पोस्टां हलियूं पे, अॼु 11 बजे उन्हनि जा लाश मिलिया नी। इन मां मालूम थिए थो त घोटकी पुलिस नाकाम आहे। मां त मुतालबो कयां थो SP घोटकी खां त जेकॾहिं इन्हनि जा फिलफोर जवाबदार लहो पकड़े उनखे किफ़र करदार था पहुचाए, जे नथो पहुचाए सघे त पोइ तूं घोटकी छॾियो, हलियो वञ, को असांखे ॿियो ऑफिसर ॾियो जेको असांखे अमन ॾे। रूस ते अची वई आहे। इन हाल तव्हां छा चवंदो? शहरी में हितां जा माण्हू, हितां जा इलाइक़े वासी हो, इन हवाले छा चवंदो? अदा घोटकी में जेको ग़रीब आहे उहो गैर महफ़ूज़ आहे, जेके वॾा माण्हू नी उहो त महफ़ूज़ ई नी, उनखे त का ख़बर ई कोन्हे का। हीअ बचड़ा ॾिसो न, असां ग़रीबनि जा नी, या कल्ह जेके क़तल थिया आहिनि न उहे असांजा ग़रीब थिया नी।
माना हिते जेको सॼो जेको माना असर जेको बदअमनी जो थियो आहे उहो सॼो ग़रीब जे लाइ थियो आहे। हाणे हे जेके रोईंदा बीठा नी पिटींदा बीठा नी सभु ग़रीब बीठा नी, तव्हांखे को वॾो माण्हू तव्हांखे नज़र न ईंदो हिते। असां चऊं था त ना आयल जेके ऑफिसर आहिनि इन्हनि खे हटाए करे के आयल ऑफिसर असांजे घोटकी खे ॾियो जेको असांजो अमन बहाल थिए। हाणे हिन टाइम असांजा कारोबार हर सिस्टम सॼो बाउंड थी वियो आहे, माण्हुनि में अफ़रा तफ़री आहे। माण्हू माना छड़ो ॿार जेकॾहिं दुकान ते सौदो वठणु वञे थो त उनजी माउ माना उते दरवाज़े ते ॿाहिरि निकिरी बीहे थी त शायदि अलाह करे मुंहिंजो बचिड़ो मुंहिंजे घर पहुचे। सर घोटकी में बदमनी अरूज़ थी वई आहे, घोटकी शहरी जेका आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि, इन हवाले छा चवंदो? घोटकी में बदअमनी इन जे करे थी वई आहे त रियासत जा जेके बि इदारा आहिनि, ठीकु आहे, ख़ासि करे पुलिस ऑफिशियल्स उहे पंहिंजी गहरी निंड में सुतल आहिनि। ठीकु आहे, घोटकी जा माण्हू घोटकी शहर में जेको आहे महफ़ूज़ न आहिनि। ठीकु आहे, इहा रियासत जे इदारनि जो जेको आहे कमु आहे, उन्हनि जी ड्यूटी आहे त शहरी जेके बि आहिनि उन्हनि जी जान माल जी हिफ़ाज़त करनि ऐं उहे इन्हनि ॻाल्हियुनि में जेको आहे पंहिंजो नाकामयाब आहिनि। ठीकु आहे, असां जेको आहे साईं चवां आला अमरदारनि खां जेको आहे इहा रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे जेको आहे साईं चवां जेके माण्हू पाण खे नथा बचाए सघनि उहे घोटकी जी आवाम खे कीअं बचाईंदा। ॿ ॾींहं पहिरियां जेको आहे 4 क़तल थिया, 2 ॾींहं गुज़री विया त वरी 2 क़तल ॿिया थिया आहिनि मासूमनि जा। असांखे घोटकी में क़तल नथो खपे, असांखे घोटकी में अमन खपे थो। जेके घोटकी में जेके ऑथोराइज़ पर्सन्स आहिनि, ठीकु आहे, पुलिस ऑफिशियल्स आहिनि, SHO ए सेक्शन घोटकी मोहम्मद अयूब डोगर साहब, SSP तनवीर अहमद तुनियो, ठीकु आहे, जेकॾहिं उहे घोटकी जो अमन जेको आहे बहाल नथा कराए सघनि त महिरबानी करे घोटकी मां हलिया वञनि ऐं असांखे उहो SSP खपे, असांखे उहो SHO खपे जेको घोटकी में अमन क़ाइमु करे। जी बिल्कुलु, उन्हनि जो शहरनि जो जेको आहे घोटकी जा जेका शहरनि ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि जो चवणु आहे SSP घोटकी खे जेको हटायो वञे फिर तो जेको आहे घोटकी जो अमन बहाल थींदो। कैमरा टीम सां गॾु नदीम भट्टी, घोटकी।